बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। बलोचिस्तान जे सरहदी शहर चमन जे माल रोड ते ज़ोरदार धमाको, 6 ॼणा मारिजी विया ऐं 23 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मोटरसाइकिल में लॻल बम एंटी नार्कोटिक्स फोर्स जी गाॾी गुज़रंदे ई फाटी पियो। ॿुधायो पियो वञे त धमाको रिमोट कंट्रोल ज़रिए कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि खे कोयटा मुंतक़िल कयो वियो, जंहिंमें 5 ॼणनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। धमाके में मोटरसाइकिलूं ऐं वेझी इमारतुनि जा शीशा पिणु टुटी पिया। सिंध सरकार सूबे में लॉकडाउन ख़त्म कंदे कारोबार खोलण जी इजाज़त ॾेई छॾी। समूरा कारोबारी मर्कज़ सुबुह 6 वॻे खां 8 वॻे ताईं हफ़्ते जा 7 ई ॾींहं खुलियल रहंदा। तालीमी इदारा ऐं शादी हॉल 15 सेप्टेम्बर ते खोलिया वेंदा। रांदियूं, होटल, पार्क्स, ग्राउंड, ब्यूटी पार्लर, सैलून, सिनेमा, दरगाहूं, सियाहत ऐं पब्लिक ट्रांसपोर्ट खोलण जो सिंध सरकार नोटिफिकेशन जारी करे छॾियो। जैकबाबाद में 3 ॾींहं अॻु पयल मींहुं बाद शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा गंदगी जे वर चढ़ी विया। शहरियुनि पारां शिकायत करण बावजूद चीफ म्यूनिसिपल ऑफिसर नसरुल्ला सरकी सफ़ाई खां ठिप जवाब ॾेई छॾियो। पुलिस हेडक्वार्टर रोड, जाफराबाद, जान मोहम्मद टालानी कॉलोनी, चन्ना मोहल्ला, शाह अब्दुल लतीफ़ फुटबॉल स्टेडियम, स्टेशन रोड, बाबू मोहल्ला, सूमरा मोहल्ला, टालानी फाटक, फैज़ान शाह घिटी समेत केतिरनि इलाइक़नि में मींहुं ऐं नालियुनि जो गंदो पाणी बीहजी वियो। शहरी सख़्त परेशान। करप्ट चीफ म्यूनिसिपल ऑफिसर नसरुल्ला सरकी कूड़ा बिल पास कराइण में रुधल। शहरियुनि वॾे वज़ीर खे अपील कंदे चयो त करप्ट चीफ म्यूनिसिपल ऑफिसर नसरुल्ला सरकी खे फौरी तौर हटाए संदसि जाइ ते ईमानदार ऐं सुठी साख रखंदड़ ऑफिसर मुक़ररु कयो वञे त जीअं शहर जे रोड रस्तनि जी सफ़ाई थी सघे। ॿिए पासे राब्तो करण ते CMO नसरुल्ला सरकी जो चवणु हो त शहर वारा इलाइक़ा असीं साफ़ कराए छॾिया आहिनि, बाक़ी ज़िक्र कयल इलाइक़ा कच्ची आबादी में आहिनि, इन ई लाइ उते घटि तवज्जो आहे। जैकबाबाद में मिल्कियत में हिस्सो न ॾियण तां लेडी टीचर बीबी ज़ैनब जो ॿारनि समेत मुड़ुस डॉक्टर सिबगतुल्लाह सूमरो ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदड़ बीबी ज़ैनब दाहींदे चयो आहे त मुंहिंजो मुड़ुस हॾनि जो माहिर सरकारी डॉक्टर आहे, जंहिंजी मूंसां ॿी शादी थियल आहे ऐं हाणे हू पंहिंजी पहिरीं औलाद जे दबाव में अची मूंखे ऐं मुंहिंजे ॿारनि खे मिल्कियत में हिस्सो न पियो ॾिए। मजबूर थी एहतजाज करण लाइ प्रेस क्लब पहुती आहियां। होॾां राब्तो करण ते डॉक्टर सिबगतुल्लाह सूमरो जो चवणु हो त मुंहिंजी पहिरीं ज़ाल जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न आहे ऐं उन मां पैदा थियल पुट मूंखे मिल्कियत ख़ातिर धमकाईंदा आहिनि ऐं ज़बरदस्ती अहिड़ी वसियत कराइण चाहिनि था जंहिंमें मुंहिंजी नंढी घरवारी जी औलाद जा नाला नथा ॾियण चाहिनि ऐं इनकार करण ते मूंखे धमकियूं ॾींदा आहिनि। जैकबाबाद में एयरपोर्ट थाणे जी हद गुल इमाम बारगाह वेझो 2 ॾींहं अॻु थियल झेड़े में ज़ख़्मी थियल धुर मुग़ल बिरादरी पारां केस दाख़िल न करण ते पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मुतासिर धुर जे शाहिद मुग़ल, फिदा हुसैन, जावेद मुग़ल ऐं ॿियनि जो चवणु हो त इमाम बारगाह वेझो स्नूकर जे दुकान में जुआ ऐं मंशियात हलाइण खां रोकण ते पठान बिरादरी जे माण्हुनि असां मथां हमलो कयो, जंहिंमें ज़ाहिद मुग़ल खे ॻणती जोगी हालत में लाड़काणे मुंतक़िल कयो वियो आहे। इन बावजूद पुलिस उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल न करे रही आहे। संदनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। जैकबाबाद वेझो दिलमुराद थाणे जी हद ॻोठ सेवो दड़ो में रस्ते जी मामूली ॻाल्हि तां बिरोही बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबि 2 धुरियुनि जा 8 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। पुलिस खे इलाज लाइ लेटर ॾेई सिविल अस्पताल जैकबाबाद मुंतक़िल करे छॾियो। बलोचिस्तान जे इलाइक़े लोरालाई में ठुलवासी नौजवान ज़ाकिर खोसो समेत 3 ॼणा बरसाती पाणी में लुढ़ी विया। 2 ॼणनि खे इमदादी टीम बचाए वरितो। इमदादी टीम मूजिब ठुलवासी कार ड्राइवर ज़ाकिर खोसो समेत 4 ॼणा कार समेत बरसाती पाणी में लुढ़ी विया, जिन मां 2 ॼणनि खे ज़िंदा कढियो वियो ऐं 3 ॼणा फौत थी विया। खुद में कब्रिस्तान ते कब्ज़ो करे सिरनि जा भट्ठा ठाहिण ख़िलाफ़ ॻोठ अब्दुल वहाब बंगलानी समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जे ॻोठाणनि नबी बख्श बंगलानी, फौजी मोहम्मद इस्माइल सरकी, मोहम्मद उस्मान सरकी, महबूब ढूल, लालू बंगलानी ऐं ॿियनि प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़ ॻोठाणनि चयो त बाअसर मोहम्मद इसहाक़ सरकी ऐं ॿियनि कब्रिस्तान लाइ वक़्फ़ कयल ज़मीन ते कब्ज़ो करे सिरनि जा भट्ठा ठाहे छॾिया आहिनि, जंहिंखे फौरी तौर ख़तमु कया वञनि। फुल में कुछ ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां क़तल थी वियल नौजवान एजाज़ सूमरो जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारिसनि ऐं सियासी समाजी तंज़ीमनि पारां प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतजाज कंदड़नि हिदायतुल्लाह सूमरो, मौलाना मीर हसन बुर्रो, कामरेड लियाकत सरकी ऐं ॿियनि चयो त नौजवान एजाज़ सूमरो खे नाहक क़तल कयो वियो आहे, पर ठुल पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ कख भञी बीणो नाहे कयो ऐं क़ातिल आज़ाद घुमी रहिया आहिनि, खेनि फौरी गिरफ़्तार कयो वञे।
कुछ ॾींहं क़तल थियल मकली थाणे जे वॾे मुंशी ग़ुलाम रसूल जाखरो जे मुबैना क़ातिल सिकंदर जाखरो खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। जांच लाइ अणसुञातल हंध मुंतक़िल। एसएसपी ठठो डॉक्टर इमरान खान पारां डीएसपी ठठो जुमा खान पांवर जी सरबराही में डीएसपी सीआईए सईद अहमद, एसएचओ मकली ऐं सीआईए इंचार्ज ते जांच कमेटी पिण जोड़े वरिती आहे। कमेटी मूजिब जवाबदार सिकंदर जाखरो शुरूआती जांच में वॾे मुंशी ग़ुलाम रसूल जाखरो खे क़तल करण जो एतराफ़ कयो आहे। वधीक जांच बि हलंदड़ आहे। ॻड़ी यासीन भरिसां ॻोठ मिसरी वाहन में 13 वरनि जे नींगर मोहम्मद असलम जखरो सां पंहिंजी बिरादरी जे नौजवान पारां मुबैना ॾाढाई। मुतासिर नींगर ऐं संदसि वालिद सिकंदर जखरो पारां थाणे ते इत्तला। पुलिस जवाबदार सोहेल जखरो खे गिरफ़्तार करे जांच शुरू करे छॾी। मीरपुर माथेलो में मींहुं पवण बाद शहर जा अक्सर इलाइक़ा सूमरा कॉलोनी, जरवार रोड, बिटाई कॉलोनी तोड़े ॿियनि पाड़नि में बरसाती पाणी नेकाल न थी सघियो। इलाइक़े वासी सख़्त परेशान। संदन चवणु आहे त शिकायतुनि बावजूद सफ़ाई अमलो नथो अचे। पाणी बीहजी वञण सबबि इलाइक़े में धप ऐं बीमारी पखिड़िजी रही आहे। हिन वक़्ति ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।